नाज़रीन, मदीजी मावा सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मदीजी जो वाहिद क्रिकेट स्टेडियम ज़बून हाल थी वियो आहे। स्टेडियम के चौदीवारी न हुजण सबब शहर तोड़े पसगरदाईअ जो चुपायो माल तोड़े ॿिया जानवर स्टेडियम अंदर अचण मामूल बणियल आहे, जंहिं सबब अॻे ई लावारिस बणियल स्टेडियम गंदो बणिजी वियो आहे। स्टेडियम में न त का शबर लॻल आहे, न त वरी वॉशरूम जी सफ़ाई थियल आहे ऐं न ई वरी पीअण जे पाणीअ जो को इंतज़ाम थियल आहे। वधीक अचो त ॾिसूं त शहरी सहूलतुनि जी अणाट बाबति छा था चवनि। सर, असां सरकार को इहा अपील कंदासीं त असां हिते रांदीगर आहियूं, असां शौक़ ख़ातिर ईंदा आहियूं। असांखे हिते दीवार जी ज़रूरत आहे, महिरबानी करे असांखे दीवार लॻाए ॾिनी वञे त असां माल जो आज़ार आहे ॾाढो। हिते माल अचे थो, असांजो ग्राउंड जेको आहे सो खिल विखिर थो थी वञे। असां इन दीवार न हुजण जे करे असां हिते वण ॿूटा न लॻाए सघूं। इन जे करे बराए महिरबानी असां इहा गुज़ारिश आहे सरकार सां त असांखे भराव विझाए ॾिनो वञे ऐं दीवार लॻाए ॾिनी वञे त असां बहितर ग्राउंड पंहिंजो बणाए सघूं। मददी शहीद अली अज़हर शाह मिनी स्टेडियम में असांखे कंहिं बि क़िस्म जी सहूलत कान्हे का। ख़ासि करे असांखे ग्राउंड में भराव जी ज़रूरत आहे ऐं ग्राउंड में जेका चौदीवारी आहे उनजी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। उनजे हिते त ज़रूरत त इलाही शयुनि जी आहे, जीअं तव्हां ॾिसो था दीवार आहे, दीवार कोन्हे, हिते माल बाल अचे थो, ग्राउंड ख़राब थो थी वञे। ॿिया बि मसाला आहिनि, जीअं वॉशरूम आहे, उहे आहिनि त सही पर साफ़ न आहिनि। काई बि टीम अचे थी त उन्हनि जे लाइ तो को मसइलो पैदा थिए थो ऐं मुलाज़िम बि कोई कोन्हे हिते। को वीचारो हे आहे जेको मिसाल संभालींदो आहे, बाक़ी मुलाज़िम हिते सरकारी कोई बि न आहे बीठल। ज़रूरत आहे स्टेडियम खे ॿ माली खपनि। असांखे भित न आहे त भित ॾिनी वञे, हिन ग्राउंड में ग्रास लॻे जीअं गुलड़ा ॿार असांजा खेॾी सघनि था। महिरबानी। भित बि नंढो आहे, ओॾो भित बि बंदि कराइनि। छो त माल गॾु बि अचनि था, माल बि अचनि था, जेको बि माली आहिनि उहे बि हेॾे काए था अचनि। असां हिते भित बंदि कराए ॾियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, असांखे इन्हनि शयुनि जी हिते ज़रूरत आहे काफ़ी। असांखे दीवार जी पहिरीं ॻाल्हि ज़रूरत आहे। ॿी शइ असांखे हिते असांखे 2 माली खपनि जो ग्राउंड जी देखभाल कनि ऐं उहे माली असांखे नथा मिलनि। असां नजब ख़ान जंहिंमहिल चेयरमैन असां हूंदा हुआ, हाणे न आहिनि। असां सिधो जो हाणे न आहिनि। ऐं ॿी शइ असांजे माल जो एॾो आधार आहे जो माना असां रोज़ु माल न परेड माण्हू किथां जहिड़ो कयूं। असांखे पहिरीं ॻाल्हि दीवार लॻे, ॿी असांखे माली खपनि हिते ऐं असांखे भराव खपे। अदा ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका असांजी स्टेडियम आहे हीअ टाउन जे हवाले आहे हिन वक़्तु, ठीकु आहे न। टाउन हिनखे संभालींदी आहे, टाउन जे हिन में पंहिंजो अंडर में हूंदी आहे ऐं प्लस में असां सां जेका बि थोरी घणी सहूलियत कंदो आहे उहो पंहिंजो असांजो सरदार नजफ़ अली ख़ान कमारियो साहिबु कंदो आहे। बाक़ी हिन वक़्तु असां वटि को बि अहिड़ो माण्हू न लड़ी आयो आहे, न को अची जेको आहे सो हिन अहिड़ी स्टेडियम के को जेको आहे सो मालिकी अची कंहिं कई आहे। बहितर ईअं ई आहे जेको आहे सो असां त ईअं ई चवंदासीं आला अफ़सरान खे सभिनी खे त ख़ुदा राही असांखे एॾी स्टेडियम में मुहैया थियल आहे। सो महिरबानी करे असांखे जेको आहे सो कुझु सहूलियतां जो, जीअं हे साम्हूं दीवार ॾिसो था तव्हां, दीवार कोन्हे का। मेन मसइलो असांजो इहो आहे। सहूलियतूं इहे ई असांजी मेन जेका सहूलियत हिन वक़्तु अवेलेबल थियणु खपे इहा दीवार हुजे ऐं चौकीदार। दीवार हूंदी, माल ढगो अंदरि न ईंदो, असांजो ग्राउंड महफ़ूज़ रहंदो। टूर्नामेंटियूं काफ़ी थींदियूं आहिनि। असां वटि सॼी सिंध, अंदरूनी सिंध खेॾणु ईंदी आहे। न बजट असांखे कुझु न मिलंदो आहे। असां पंहिंजे ज़ाती ख़र्चनि ते खेॾंदा आहियूं। बाक़ी जेका बि सपोर्ट, वरी बि मां शुक्रिया अदा कंदुमि पंहिंजे सरदार नजफ़ अली ख़ान कमारियो साहिब जो, जेको असांजे ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे। ट्रैक्टर थी वियो, ॿियो को माण्हू थी विया कम लाइ, या को ग्राउंड जो सनो सुको कमु हूंदो आहे उहो असां उन खां ई वठंदा आहियूं ऐं असांखे सदाईं उहो ई अवेलेबल करे ॾींदो आहे। बाक़ी ॿियो को हिन वक़्तु जेको आहे सो असां सां को बि माली मदद या जेको आहे सो को फंड वग़ैरह कुझु बि न। बहरहाल माना हाणे कुझु बि न हिन वक़्तु टाउन जे हवाले आहे। कुझु बि न, असां पंहिंजी मदद पाण कंदा आहियूं हिन वक़्तु। बाक़ी जेकी बि मदद हेल्प कंदो नजफ़ ख़ान कमारियो साहिबु कंदो, सदाईं असांजो सरदार साहिबु ॾुखे सुखे वक़्त में असांखे उहो ई कमु ईंदो आहे। हाणे हिन वक़्तु बि उहो ई कमु ईंदो आहे। अच्छा, टाउन खे हाणे केरु थो संभाले? जीअं नाज़िम हलिया विया का ख़बर नथी पए टाउन जो केरु थो संभाले, केरु नथो संभाले। जेको पुछूं था बसि 2 माल रखियल अथव, हिते चवंदा माण्हू ई कोन्हे को। बस इहा कार आहे, बसि 2 माण्हू रखिया अथऊं। टाउन था वञूं त 2 माण्हू रखिया अथऊं, हिते का ख़बर ई न। छाजी ज़रूरत आहे? असांखे मेन मसइलो असांजी दीवार जो आहे। असांजो दीवार लॻंदी, असांजे शायदि माल थो अचे, एॾो माल थो अचे लखनि माना मेयूं थो अचे हज़ारनि में। उहे ॾींहुं माना जंहिं महिल मेम